बैठा न सही वो थोड़ी दो नहीं करे जे ते एफआईआर चला वो वरी न वड़े तू सर चे दो हलो थाने से माता अगर उनकी जांच थी कही है ना सर बुझे तो न सर उनकी अल्लाह इज्जत ए दो के लाडू हां ए दो लाडू हां तो पहले दाढ़ी से के छोड़ दो न सर न दादो ना है यार हो तो हम खड़ी धरो आए लोड़े सही आए लोड़े ना सर असा शहर में हाल है शहर पेशी मामा असा जो जो पहुंचरा वो पेशी माम भी है एकरो पेशी मामा उन गाड़ी भगिया पेशी मामा गाड़ी भगिया इंसान आप सर यार ये पेशी माम गाड़ी भगिया अगर उनकी गलती कही है ना सर बुझे तो सर टिंगा से तो गाल बदंदी सर कुछ इंजी है कि तो सर कुछ होड़ी का एड़ो एड़ो को रिस्पांस थी जे करिन त इंसान असा को भी उनके बावजूद भी फायर कटेला न कहते उनकी सभी के ना है जे कटेला उन्हें ए भी यार सर का पहुंचा वधी न में बिजली तार लगाने के मामले तां सेबको टीम में शहर में झड़ो थी पे जहिड़े दौरान सेबको शदादकोट जो एसडीओ मोहम्मद उज़ैर पठान जख्मी थी पियो जंहिंखे अस्पताल मुंतकिल करे पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे छॾियो। शदादकोट में बिजली जी तार लगाने के मामले तां सेबको टीम में शहर में झड़े दौरान एसडीओ सेबको शदादकोट मोहम्मद उज़ैर पठान जख्मी थी पियो जंहिंखे अस्पताल शदादकोट मुंतकिल कयो वियो जॾहिं त सेक्शन थाणे जे पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे मथन केस दाख़िल करे छॾियो आहे। गिरफ़्तार थींदड़ में इसाक कंबो उन जो पुट इशफाक कंबो ऐं संदसि भाउ अफसर कंबो शामिल आहिनि। उन हवाले सां सेबको एसडीओ मोहम्मद उज़ैर पठान चयो त ऑपरेशन दौरान गैर कानूनी तार लॻाइण तां मुंहमारी थी आहे ऐं जहिड़े दौरान सेबको जी गाॾी जा शीशा बि टोड़िया अथनि जॾहिं त शहरी दुकानदार इसाक कंबो जो चवणु हो त हू पंहिंजे मीटर जी तार लॻाए रहियो हो त उन दौरान एसडीओ शदादकोट गारियूं ॾियणु लॻो ऐं झेड़ो थी पियो आहे। झेड़े में मुंहिंजो पुट बि ज़ख़्मी थी पियो आहे। ॿई तरफ़ दुकानदारनि जी गिरफ़्तारी वारे अमल ख़िलाफ़ शहरनि ज़ुल्फ़कार मक्सी जी अॻवानी में कोटू मोटू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी छॾियो। सेबको जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त सेबको जो एसडीओ नाजाइज़ी कई आहे उन मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे।